मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो लग पुराणा जतोई जे रहवासी मुज़म्मिल भट्टी पंहिंजी भेण मिसमात सहरीन भट्टी पंहिंजनि मासूम ॿारनि ऐं ॻोठाणनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजा वेगा भाइर नाले शौकत अली भट्टी, साजिद अली भट्टी ऐं आबिद अली भट्टी बासरनि जे चुर्च ते असांजी ज़मीन ऐं घरनि ते कब्ज़ो करे असांखे कढी छॾियो आहे, जॾहिं त 2.5 एकड़ ज़मीन असांजे वालिद साहब जे नाले ते आहे, जंहिंमें असांजो हिसो पिणु आहे। पर असांजे वेगन भाइरनि ज़मीन ऐं घर ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे असां मथां तशदुद करे असांखे ज़मीन मां बेदख़ल करे छॾियो आहे, जॾहिं त अहिड़ो फ़ैसिलो तक जे साबिक़ MP एरिस आकिब ख़ान जतोई पिणु कयो हो, जंहिंजी फ़तवा पिणु मौलवी अब्दुर्रहमान डंगराज ॾिनी आहे, जेको पिणु असांजे हक़ में आहे। पर असांजा भाइर फ़ैसिले जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे पंहिंजो ॾाढ जिबरी ज़ाहिर कंदे असांखे मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि, जंहिंजे सदमे में असांजी अमड़ पिणु फ़ौत थी वई आहे। हिननि वधीक चयो त असांजी अमड़ जा क़ातिल असांजा वेगा भाइर आहिनि, जिन असांजी अमड़ खां हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती फ़ौती कोटा ते सही वरिती आहे। जेका नौकिरी असांजे हक़ में हुई उन ते उन्हनि पिणु कब्ज़ो कयो आहे ऐं घरनि अंदरि दाख़िल थी ज़ोरी सर्विस बुक खणी वियो आहे। हिननि वस वारनि क़ानूनी इदारनि वज़ीर दाख़िला ऐं सिंध होम मिनिस्टर सिंध ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं सिंध हाई कोर्ट सखत डबल बेंच खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी असांजो हिसो असांखे ॾिनो वञे ऐं जेको हिननि जो हिसो आहे उहो विरासत करे उन्हनि खे ॾिनो वञे ऐं मौतमार धमकियुनि जो पिणु नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फराहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो हक़ असांखे निकाह ॿाहिरि नथा ॾियनि, असांजो पीउ बि गुज़ारे वियो, उनजी बदौलत कोन कनि, असांजी माउ खे टेंशन ॾेई ॾेई असांजी माउ गुज़ारे वई। उन खां पोइ असांखे धमकियूं था ॾियनि, निकिरी वञो घर मां, तव्हांजो हक़ कोन्हे। असांजा नंढड़ा नंढड़ा भाइर असां काॾे वञे? सिंध हुकूमत खे अर्ज़ु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी माउ जा क़ातिल आहिनि, असांखे हक़ नथा ॾियनि, चवनि था निकिरी वञो हितां। असांजे पीउ जी ज़मीन आहे, असांजे पीउ जे नाले सां उहा 2.5 एकड़ ज़मीन जे राज़ी 2.5 एकड़ आहे, उतां ते कब्ज़ो असांजी बोरिंग आहे, उन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असांजी कर्ज़ भञी खणी विया आहिनि, ज़बरदस्ती असांखे मौत मार धमकियूं था ॾियनि, चए तव्हांखे मारींदासीं।